ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 230 क़िस्त में छा थींदो नाज़रीन। धमाकेदार हिकु वॾो थींदो फ़ैसिलो। रईस गफ़ार ख़ान पंहिंजे भाउ कमीने कमाल ख़ान खे सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं निर्वार करे गोलियूं हणण जो फ़ैसिलो ॾींदो। मतिलब त रबनि जी मीरा ऐं रबनि जे मज़लूम भाउ राणे जो ॾोही करार बि कमीनो कमाल ख़ान थींदो। आख़िरकार रईस गफ़ार ख़ान वटि अहिड़ा कहिड़ा सबूत हूंदा जंहिं सबूतनि जी बुनियाद ते रईस गफ़ार ख़ान कमीने कमाल ख़ान खे सज़ाए मौत जी सज़ा ॿुधाईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 230 क़िस्त में अवां ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं हिकु वारिस ख़ान जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु आहे। वारिस ख़ान जो किरदारु आख़िर केरु पियो करे? हीउ इजाज़ कोलाची आहे, तमामु सिंध जो वॾो स्टेज जी दुनिया जो अदाकार ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि केतिरनि ई KTN सिंध TV ते ड्रामा कया आहिनि, पर खजू जी डायरेक्शन में हीउ हुनजो पहिरियों ड्रामो आहे। पर नाज़रीन, वारिस ख़ान त पंहिंजी जाइ ते, पर इन सां गॾोगॾु नवां अदाकार बि पैसनि जी बुनियाद ते खयां विया आहिनि। तमामु घणा ई किरदार हिन स्पेल में, जेको स्पेल रिकॉर्ड थी करे ऑनएयर थियो आहे, इन स्पेल में तमामु नवां किरदार पैसनि जी बुनियाद ते, मतिलबु पैसनि जी लालच में खयां विया आहिनि। लॻे थो त ज़हर ज़िंदगी ड्रामे खे बि पथर दुनिया जे वाइंड अप जीअं तमामु बोर ऐं बेकार करे छॾींदा, जीअं त माण्हू ज़हर ज़िंदगी ड्रामे खां बेज़ार थी वञनि। पर फ़िलहालु त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त हले पियो। जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान कमीने कमाल ख़ान खे मारण जो फ़ैसिलो तइ करे थो त हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त हलंदो, छो त हाणे रईस कमाल ख़ान जो मरणु मुमकिन ही थी वियो आहे। जेकॾहिं रईस कमाल ख़ान खे न मारियो वेंदो त पोइ ज़हर ज़िंदगी ड्रामे जा ॾिसंदड़ इहो ई चवंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर तमामु घणियूं नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि रबनि, राणे ऐं मीरा सां। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते नवां आहियो त काइंडली असांजी HD TV खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तो, सब्सक्राइब करण सां उहो बैलेंस त घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।